असन डहरकी में ख़बर मां शेयर कंदासीं। भरचूंडी पीरन विच में प्लॉट के मामले तां हलंदड़ तकरार जो जरगो थियो है। मजमूई तौर 11 लाख रुपया दंड मुक़रर। गादी नशीन अब्दुल खालिक ऐं संदसि वेगन भाइरनि विच में मियां नज़र मोहम्मद ऐं ॿियनि जी सरबराही में जरगो थियो है। गादी नशीन अब्दुल खालिक मथां वेगन भाइरनि ते पुलिस वठी अचण ऐं घर जे भित ड्राइण जो ॾोह साबित थियो। 6 लाख रुपया दंड विधो वियो आहे। 5 लाख रुपया दंड बि मियां अजू ऐं मियां ज़ुल्फ़कार मथां अब्दुल खालिक ते फायरिंग जो ॾोह साबित थियो, जंहिंजे करे 5 लाख रुपया दंड विधो वियो आहे। धुरियुनि जे मुशीरनि तरफ़ां तकरारी 4000 फीट प्लॉट जी माप कई वेंदी। अपडेट्स मालूम कयूं था आज़म सोरहानी खां। आज़म, छा तफ़सील आहिनि वधीक? शायद बिल्कुल एक में दरगाह भरचूंडी शरीफ जे भरचूंडी पीरन विच में प्लाट जे मामले तां तकरार थियो, जंहिं दौरान पीर अब्दुल खालिक जेको दरगाह या भरचूंडी शरीफ जो गादी नशीन आहे, उनजी गादी मथां वेगन भाइरनि मियां अजू ते इहो इल्ज़ाम हो मियां ज़ुल्फ़कार ते, तो उन पीर अब्दुल खालिक जे गादी मथां फायरिंग कई आहे। उन खां पोइ जेको आहे पीर अब्दुल खालिक जा जेके गादी नशीन जा जेके मुरीद हुआ ऐं उते डहरकी पुलिस पहुची करे मियां अजू खे बि गिरफ़्तार करे वरितो हुयो ऐं मुरीदनि पारां उन तकरारी प्लाट ते जेका अॼल दीवार हुई उहा बि ड्राए पट कई वई। अॼु दरगाह या भरचूंडी शरीफ में हिकिड़ो कट थियो आहे ऐं हिकिड़ो निबेरो थियो आहे। उन जा निबेरे जा जेके फ़ैसिले जा अमीन हुआ भरचूंडी पीर मियां नज़र मोहम्मद ऐं ॿिया हुआ दरगाह या भरचूंडी शरीफ जा जेके सभु पीर हुआ। उन दौरान धुरियुनि विच में वेगन ॿाहिरनि जेको मियां अजू ऐं मियां ज़ुल्फ़कार सां पीर अब्दुल खालिक जो मसइलो हलंदो हो प्लाट ते, उन जो निबेरो थियो आहे। उन निबेरे दौरान मियां अजू मथां पीर अब्दुल खालिक जी गाॾी मथां फायरिंग करण जो 5 लाख रुपया दंड ऐं पीर अब्दुल खालिक मथां वेगन भाइरनि मियां अजू ऐं ज़ुल्फ़कार जे घरनि ते वञी करे फ़क़ीरनि तरफ़ां दीवार जी भञ ड्राह करण ऐं उनजे घरनि ते पुलिस वठी वञण जो पीर अब्दुल खालिक जेको गादी नशीन आहे उन मथां 6 लाख रुपया दंड पियो आहे। जेको तकरारी प्लाट आहे उनजी मशीर माफ़ कंदा, उहो जैना थियो मशीर हुआ उनजी फतवा ॾींदा। उन खां पोइ धुरियुनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो वियो आहे। जी शायदि। वॾी महिरबानी आज़म अपडेट करण जे लाइ।